ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا وملجأنا ومأوانا وهادينا ومهدينا ونورنا ونور أجسادنا ونور أرواحنا ونور حياتنا ونور مماتنا ونور أولنا ونور آخرنا ونور ظاهرنا ونور باطننا ونور يميننا ونور قدامنا ونور إسلامنا ونور ربنا سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. لقد من الله على المؤمنين إذ بعث فيهم رسولا من أنفسهم يتلو عليهم آياته ويزكيهم ويعلمهم الكتاب والحكمة وإن كانوا من قبل لفي ضلال مبين. صدق الله مولانا العظيم وصدق رسوله النبي الكريم الأمين ببركة إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ومولانا محمد الفاتح لما أغلق والخاتم لما سبق ناصر الحق بالحق والهادي إلى صراطك المستقيم وعلى آله حق قدره ومقداره العظيم. حمد و صلاة کے بعد معزز و محتشم حضرات علماء ذی وقار پیاری جماعت صبوری السلام علیکم ورحمت اللہ وبرکاتہ. तव्हां असां पंहिंजो अॼोके हिन सालाना इज्तिमा में शामिल आहियूं जेको हिन ॻोठ में हर साल काफ़ी सालनि खां थींदो अचे पियो ऐं हिन प्रोग्राम में ही फ़क़ीर तालिब इल्म हाज़िर थींदो आहे ऐं अमां प्यारी जमात सगोरी पंहिंजो टाइम कढी तशरीफ़ वठी अचो था. प्रोग्राम खे असांजा महिरबान मुअज़्ज़ज़ मोहतरम कोलाची बिरादरी जा साहिबान हिन प्रोग्राम खे सजाइण जी सआदत हासिल कनि था ऐं असांजो महिरबान मोहब्बत कंदड़ खलीफो सरफराज असगर कोलाची साहिब उहे बि हिन प्रोग्राम जी निगरानी ऐं सॼो इंतज़ाम वग़ैरह संभाले करे तव्हांखे ही सॼो काज सजाए ॾियनि था
ऐं तव्हांखे दावत ॾियनि था त तव्हां अचो ऐं अची करे पंहिंजे नबी सरदार जी ख़ुशीअ में शामिल थियो। हक़ीक़त में अहिड़ो न जेको नेकीअ जो भलारो कम असां कराइनि था ऐं असांजे लाइ हेॾो ख़ूबसूरत इंतज़ाम करे ऐं उनखे सजाए तव्हां असांखे हेॾो सुहिणो मौक़ो ॾियनि थिया। अल्हम्दुलिल्लाह तव्हां असां अव्वल शुक्र पंहिंजे रब ज़ुल जलाल जो कयूं ऐं उन सां गॾोगॾु तव्हां ऐं असां पंहिंजे हबीब अकरम ते दुरूद ऐं सलाम पढ़ूं ऐं उन खां पोइ असां हिननि जे लाइ बि दुआ घुरूं जेके ही हज़ारे लखा रुपया ख़र्च करे हेॾो वॾो इज्तिमा कनि था ऐं तव्हां असांखे मौक़ो ॾियनि था। मां फ़क़ीर अचां थो, तव्हां अचो था। महबूब जे शान, महबूब जे मीलाद, महबूब जी सीरत पाक उन जे मुतालिक़ चंद मारूज़ात क़ुरान सुन्नत जी रोशनीअ में अर्ज़ कजनि था। तव्हां ॿुधो था, अचो था। अल्हम्दुलिल्लाह ख़ाली झोल खणी कोन था अचो, तव्हांजा झोल ईमान सां भरियल आहिनि, पर जॾहिं हितां तव्हां उथी वेंदा आहियो त सीनो बि भरियल आहे, झोल बि भरियल आहिनि, मुस्तफ़ा जी मोहब्बत सां अखियूं बि पुरनूर हूंदियूं आहिनि। अल्लाह ताला तव्हां असां सभिनीनि खे इहा हाज़िरी बार बार नसीब फरमाए, सदा नसीब फरमाए ऐं अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे जेका इहा नेमत नसीब फरमाई आहे, अल्लाह ताला इहा नेमत सदा दाइम फरमाए, सदा कायम फरमाए। हाणे दुआ कयो त अल्लाह ताला मूं फ़क़ीर खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं अल्लाह ताला तव्हां असां सभिनीनि खे हक़ सच ॿुधी उन हक़ सच जे मथां अल्लाह अमल जी बि तौफ़ीक़ अता फरमाए। हाणे मुंहिंजे महबूब जे मथां दुरूद सलाम पढ़ो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो आहे, लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना इज़ बअस फीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ضलालिम मुबीन। बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो आहे, तहक़ीक़ अल्लाह तबारक व तआला मोमिननि जे मथां वॾो एहसान फरमायो आहे, जो अल्लाह तबारक व तआला मोमिननि मथां वॾी इज़त वारो, वॾे शरफ़ वारो, वॾे मक़ाम वारो रसूल रवानो फरमाए छॾियो आहे। या अल्लाह उहो रसूल तो छो रवानो फरमायो आहे? अल्लाह ताला फरमायो, उहो मां रसूल इन जे करे रवानो फरमायो आहे जीअं तव्हांखे मुंहिंजो आयतूं तिलावत करे ॿुधाईंदो वञे ऐं मुस्तफ़ा करीम तव्हांखे पाक ऐं साफ़ बणाईंदो वञे। यतलू अलैहिम आयातिही, अल्लाह ताला जो आयतूं तिलावत फरमाईंदो वञे, वयुज़क्कीहिम तज़कियो फरमाईंदो वञे, पाक फरमाईंदो वञे, साफ़ फरमाईंदो वञे, वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह, ऐं तव्हांखे क़ुरान पाक मुस्तफ़ा करीम सेखारींदो वञे ऐं तव्हांखे हिकमत माना हदीस पाक मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम सेखारींदो वञे। या
अल्लाह चा मुस्तफा जे अचण खां अॻु में असांखे ख़बर कान हुई। अल्लाह ताला फरमायो तव्हां मुंहिंजे महबूब जे अचण खां अॻु में भुलियल हुयव। अल्लाह मुस्तफा मोकिले करे तव्हांखे गुमराहीअ खां बचाए वरितो आहे। या आयत हर साल बिलख़ुसूस रबीउल अव्वल शरीफ जे महीने में त तव्हां एतिरा दफ़ा ॿुधो था जो मां सम्झां थो त तव्हांखे रुगो आयत न बल्कि इन जो तर्जुमो बि यादि हुजणु घुरिजे। इन में अल्लाह ताला मुंहिंजे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे आमद मुबारक वारो एहसान अल्लाह ताला इन में ॻणायो आहे। ऐं अल्लाह ताला जा उहे एहसान त तमामु घणा आहिनि। अल्लाह ताला तव्हां असां ते महिरबानियूं फरमायो। अल्लाह ताला तव्हां असांखे इज़त वारी ज़िंदगी नसीब फरमाई आहे। इहो बि अल्लाह जो एहसान आहे। अल्लाह तबारक व तआला तव्हां असां ते महिरबानी फरमाए करे तव्हांखे असांखे अल्लाह ईमान जी दौलत बि नसीब फरमाई आहे। ऐं अल्लाह या रसूल अल्लाह चवण वारी सुन्नत जमायत मां पैदा फरमायो आहे। इहो बि अल्लाह जो एहसान आहे। अल्लाह ताला जा एहसान गणजन त केतिरा गणे, इंसान केतिरा गणे सघे थो। हक़ीक़त में सभु कोन था गणे सघजनि, पर मां तव्हांजी ख़िदमत में थोरो तमहीद जे तौर अल्लाह ताला जे उन्हनि एहसाननि जो तज़किरो कयां जेके अल्लाह ताला मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे सदके तव्हां असां ते फरमाया। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। तादाद वॾो थो पर सलात घटि आहे। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह तबारक व तआला तव्हां असांजे मथां एहसान फरमाया। अल्लाह तबारक व तआला जा थोरा तव्हांजे मथां उहे घटि न आहिनि जेके अल्लाह थोरा फरमाया आहिनि, बल्कि अल्लाह तबारक व तआला जा थोरा तुंहिंजे मथां, तुंहिंजे नसुलनि जे मथां, तुंहिंजे अबनि जे मथां, तुंहिंजे मुंहिंजे ॾाॾनि जे मथां, रूए ज़मीन जे मथां उन ख़ालिक हार रब मुंहिंजे पालण हार रब जा एहसान ऐं थोरा आहिनि। उहे अल्लाह ताला जा करम मेहरबानियूं एहसान हूअं त थोरो हिकु माना इहा वा त बाबा थोरो माना घटि ऐं ॿियो थोरो छा के चइबो आहे बाबा अल्लाह ताला नंढड़ो बि एहसान फरमायो। उहो तुंहिंजी ॿोली मुंहिंजी ॿोली जे लाइ थोरो चओ त भले चओ, पर अल्लाह जो को बि एहसान नंढड़ो नाहे। अल्लाह जो हर एहसान अज़ीम हूंदो आहे, आला हूंदो आहे, वॾे शान वारो हूंदो आहे। छो त उन जी निस्बत मुंहिंजे रब ज़ुल जलाल ॾे आहे। ऐं अल्लाह तबारक व तआला सां जेका बि शइ निस्बत रखंदी आहे उनखे अल्लाह ताला एॾो शरफ़ ॾींदो आहे, एॾो मक़ाम ॾींदो आहे जो तोड़े जो उहा शइ ज़ाहिर में मुकात न बि रखे, उन जी का हैसियत न बि हुजे, पर जेकॾहिं उन जो ताल्लुक़ अल्लाह तबारक व तआला सां जुड़ी पवंदो आहे, ज़ाहिर में इंसान त वीचारणो कंहिं बि हैसियत जो मालिक न आहे, पर अल्लाह उनखे पैदा फरमायो आहे। अल्लाह ताला उन जे मथां मेहरबानी फरमाई आहे। अल्लाह अशरफुल मखलूकात जो ताज पाराए करे इंसान खे इज़त बख़्शी आहे। ज़ाहिर में कहिड़ी हैसियत आहे, ज़ाहिर में वीचारे में कहिड़ी ताक़त आहे, कहिड़ी उन में औकात आहे। जेकॾहिं बुखार थिएसि त डॉक्टरनि ॾे भॻो बीठो आहे, जेकॾहिं मथे में सूर थिएसि त वीचारो परेशान हाल आहे, जेकॾहिं इंसान खे पेट में का तकलीफ़ थी पवे त बि वीचारो परेशान आहे, जेकॾहिं गर्मी आई आहे त बि परेशानी आहे, जे अॼु माक पई आहे, शींहुं शुरू थियो आहे त बि वीचारो परेशान आहे।
वरा बंदे बेचारे जी हैसियत का बि कान्हे पर इहो रब जो एहसान आहे जो इहो ई इंसान कमज़ोर आहे खुलिक़ल इंसान दईफ़ा पर इहो ई कमज़ोर इंसान लखे मणे हज़ारे टन वज़न वारो लोही जहाज बि हवा में उॾारींदो आहे इहो अल्लाह वरी उनखे अकुल जी ताक़त अता फरमाई अल्लाह जी मेहरबानी थियसि हूअं मथे जो सूर वीचारो बर्दाश्त को डिस्प्रिन बि पियो खाए पेनाडोल बि पियो खाए वीचारो अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं गोरियूं निकिरी पयूं हूं राकेट पियो खाए अलाए छा छा गोरियूं आहिनि उहे सभु खाए थो वीचारो परेशान हाल आहे पर जे रब जी रहमत उन सां शामिल हाल न हुजे त इहा खोपड़ी इंसान जी जेका जहाज उॾारे थी मिज़ाइल ठाहे थी ये एटमी बम ठाहे थी कंप्यूटर ठाहे थी गाड़ियों तरह तरह जो हलाए थी जेकॾहिं अल्लाह जी रहमत शामिल हाल वीचारे सां न हुजे ऐं इहो दिमाग़ जो थोरो को नट को बुल्ट वीचारे जो अॻिते पोइते थी वञे त उहो अॻु में जेको पायलट हुयो अॻु में जेको इंजीनियर साहब हुयो अॻु में जेको डॉक्टर साहब हुयो हाणे वीचारो उहो गिद्दू बंदर जे हवाले आहे उहो वीचारो इलाज पियो वेठो कराए उते परेशान हाल आहे इन जो मतिलबु आहे ओ बंदा तुंहिंजी मुंहिंजी का बि औकात नाहे सभु एहसान मुंहिंजे अल्लाह ताला जा असांजी का बि हैसियत नाहे असीं कुझु बि न आहियूं जेकॾहिं अल्लाह ताला जी रहमत शामिल हाल न हुजे ऐं अल्लाह ताला जी मेहरबानी न हुजे पोइ उन अल्लाह ताला जा एहसान उन रब ज़ुल जलाल जी करम नवाज़ी इंसान जे मथां हर लम्हे आहे अल्लाह अकुल जी दौलत ॾिनी आहे सिहत जी दौलत ॾिनी आहे अल्लाह ताला ॿियूं मेहरबानियूं फरमायूं आहिनि पर हक़ीक़त में इहे सभु एहसान सभु थोरा हिकिड़े पासे पर मदीने वारे साईं खे मोकिले करे रब जेको एहसान कयो उहो सभिनीनि थोरनि खां वधीक अमी बि अल्लाह ताला जे थोरनि खे मञो था अलाए कोन था मञो लॻे थो मञो थिया न उन अल्लाह ताला जा एहसान आहिनि थोरा आहिनि मेहरबानियूं आहिनि लखे जानवर था जंगल में गुजारे नकी समर तन सा नकी बाहे बार असुर जो उथी बह जो साईं संभार असुर जो उथी बह जो साईं संभार लखे कहे खराया उन्यारा बुखारा सो अल्लाह 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 सुभान अल्लाह जोर सा सुभान अल्लाह फलक अर्श कुर्सी ज़मीन कहे बनाया सो अल्लाह 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 फलक अर्श कुर्सी ज़मीन कहे बनाया सो अल्लाह 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 जेको मुर्शिदनि वारो आहे सो हथ मथे करे सुभान अल्लाह चए हिन जगह ते बेपीरो केरु बि न ईंदो आहे बल्कि हज़रत हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा परवाना समूरा हिन जगह ते गॾु थिया आहियो तव्हां इहे असांखे पंहिंजनि मुर्शिदनि अल्लाह अल्लाह करणु सेखारियो आहे या कोने सेखारियो अल्लाह अल्लाह करणु सेखारियो आहे न अल्लाह अल्लाह चवणु सेखारियो आहे पोइ चवंदा हलो फलक अर्श कुर्सी ज़मीन कहे बनाया सो अल्लाह 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 सो अल्लाह अल्लाह
सो अल्लाह हुआ। फलक अर्श कुर्सी ज़मीं कहे बनाया, सो अल्लाह 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 हुआ। अदा हाणे त मुश्क अंबर बि पुॼी वियो। सुभान अल्लाह। हाणे तवज्जो आहे, बस तवज्जो कर त मां तोखे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे एहसाननि जे मुतालिक अर्ज़ कया। अल्लाह तबारक व तआला मेहरबानी फरमाई, अल्लाह ताला खीर पुट अता फरमाया। इहो बि अल्लाह तबारक व तआला जो एहसान आहे। अल्लाह तबारक व तआला ॿियूं करम नवाज़ियूं फरमायो, पर इहे मुंहिंजे रब ज़ुल जलाल जा समूरा एहसान हिकिड़े पासे, पर घोट मोहम्मद करीम जे अचण मोकिलण वारो एहसान हिक पासे सभिनी खां मथा हुआ। अल्लाह ताला कुरान पाक में मुझे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम लाए रुगो इहो कोन फरमायो, बल्कि अल्लाह तबारक व तआला मुझे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे लाए इरशाद फरमायो आहे, व मा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह तबारक व तआला तोखे ईअं कोन मोकिलियो आहे, बल्कि कुल जहान जे लाइ मुस्तफ़ा करीम रब तोखे रहमतल लिल आलमीन बणाए करे रवानो फरमायो आहे। इंसानन जे लाइ रहमतल लिल आलमीन, आलमन में अल्लाह जी मखलूक सारी दाखिल आहे। इंसान बि दाखिल आहे, मलाइक बि दाखिल आहे, जानवर बि दाखिल आहे, पखी पखण बि दाखिल आहे। इन जो मतिलबु आहे त मुस्तफ़ा करीम रुगो तुंहिंजे लाइ मुंहिंजे लाइ रहमतल लिल आलमीन नाहे, बल्कि महबूब अल्लाह जी हर मखलूक जे लाइ रहमतल लिल आलमीन नबी आहे। मां तव्हांजी ख़िदमत में पंहिंजे हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी रहमत जे मुतालिक हदीस पाक अर्ज़ कयां, जेका सहीह इब्न हिब्बान में, मुस्नद इमाम अहमद बिन हंबल में, नसाई शरीफ में, इब्न माजा शरीफ में हदीस पाक जा जेके बि मारूफ किताबन, अक्सर किताबन में, पर बिलखुसूस दलाइलुन नबुव्वत हज़रत अल्लामा बैहक़ी रहमतुल्लाहि तआला अलैहि जो हदीस पाक जो मारूफ किताब आहे। हज़रत अल्लामा अबू नुईम अस्बहानी रहमतुल्लाहि तआला अलैहि जहिड़ो वॾो आलिम दीन, उन जो बि साॻे नाले सां किताब आहे जंहिंजो नालो आहे दलाइलुन नबुव्वत शरीफ। उन दलाइलुन नबुव्वत में अल्लामा अबू नुईम ऐं अल्लामा बैहक़ी ऐं ॿियनि मुहद्दिसनि इन हदीस पाक के ज़िक्र फरमायो आहे त मुंहिंजो मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पाण मस्जिद नबवी शरीफ में तशरीफ़ फरमा हुआ। सब जो सुभान अल्लाह। अल्लाह ताला तव्हां असां ते मेहरबानी फरमाए, पंहिंजे महबूब जो मुल्क ॾेखारे। सुभान अल्लाह। इन आमीन ते त तूं तॾहिं कोलाची कोन पहुचंदे, इन ते त जुॾे बि कोन पहुचंदे। का आमीन सिक वारी चओ जो मदीने पाक हाज़िरी त लॻे। महबूब जा एहसान थोरा, मां अॻिते मौज़ू सां ॻाल्हि अर्ज़ कंदुसि, खोड़ सारा, पर जे महबूब जी दीद थी पवे ऐं हिक नज़र थी पवे त कुल जहान हिक पासे, उहा दीद हिकिड़े पासे। खपे थी कान थी खपे? दिल रुबा तुंहिंजी दीद थी वई, व्या दुखन जा ॾींहं मुंहिंजा घोट अरबी जीअ जी। आशिक़नि जी ईद थी वई, दिल रुबा तुंहिंजी दीद थी वई, व्या दुखन जा ॾींहं मुंहिंजा घोट मदनी जीअ जी। जिन तूं साईं अची हा, केर ही खोटा खणे हा, केर ही खोटा खणे हा। बख्श राय बंद कारड़ा, को झाकिना ऐं कारड़ा,
बख्श राय बदकारड़ा को झाकिना ऐं कारड़ा बस वियो लही नुकसियो मोहजा घोट अरबी जियो जियो दिल रुबा तुझी दीद थी वई व्या दुखन जा ॾींह मोहजा घोट अरबी जियो जियो एक दफ़ो न बल्कि जियो जियो ॿ दफ़ा चवणो आहे दिल रुबा तुंहिंजी दीद थी वई व्या दुख जा ॾींहं मोहजा घोट अरबी नहीं मुंह था ॿुधो न तॾहिं यादि कोन थियो अथव अञा ॿ दफ़ा दिल रुबा तुंहिंजी दीद थी वई व्या दुख जा ॾींहं मोहजा घोट अरबी तुझी आमद सोन प्यारा बुध भजी जा भोर सारा बुध भजी जा भोर सारा अहिड़ी कादिर कई सणाई कुफर जी थी वई तबाही अहिड़ी कादिर कई सणाई कुफर जी थी वई तबाही हो तो हलियो ही मोहजा घोट अरबी जियो जियो दिल रुबा तुझी दीद थी वई व्या दुख जा ॾींहं मोहजा घोट मदनी जियो जियो हज़रत हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो मदीनो पाक आहे ऐं उन मदीने पाक में मुंहिंजो हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम तशरीफ़ फरमाहनि ऐं तोखे ख़बर आहे त महबूब अकरम पाण अकेलो कोन वेहंदा आहिनि जीअं न चंड सितारनि में हूंदो आहे ईअं मुंहिंजो महबूब वरी पंहिंजनि असहाबनि समूरनि जे झुरमट में हूंदो आहे सैयदना अबू बकर सिद्दीक सैयदना उमर फारूक सैयदना उस्मान ज़ुन्नूरैन हजरत सैयदना अली हैदर कर्रार मौला अली मुश्किल कुशा रज़ी अल्लाह तआला अन्हु ऐं मुंहिंजे महबूब जा सहाबी जेके बि उन वक़्त में मौजूद हुया उहे महबूब अकरम उन्हनि जे झुरमट में वेठा हबीब अकरम अचानक वेठे वेठे उतां खां ॿाहिरि निकिता मुंहिंजे महबूब जो सहाबी आहे हजरत सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु वो सैयदना अबू हुरैरा फरमाए तो त मुंहिंजो मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रवाना थिया ऐं मां बि महबूब जे पुठियां पुठियां हलियुसि सुभान अल्लाह हबीब अकरम हलंदा विया मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हली हिकिड़ो बाग आहे उन बाग में हबीब अकरम हली वेठा ऐं उते कुछ देर जे लाइ महबूब आराम फरमायो बस थोड़ी देर कोन गुज़री हिकिड़ो उठ हुयो उठ हदीस पाक थो अर्ज़ कयां तोखे ओ उठ कॾहिं कॾहिं मस्त थींदो आहे आम असांजी सिंधी ॿोली में चयो उठ खे मस्ती थी आहे साहबन समूरन ॾिठो त वो उठ मस्त थियो हाणे उनखे पकड़ण लाइ हथ में दामण वाढा रसो आहे उहे झलियो बीठा आहिनि त बाबा इनखे पकड़ियूं असां उठ हींअर मस्तीअ में आहे उहे असहाब खां इरशाद फरमाइनि त उठ खे पकड़ण लाइ असीं परेशान बीठा आहियूं मुस्तफा करीम पाण उन बाग में तशरीफ़ फरमाइनि उहो उठ पकड़ाई कोन पियो ॾिए पर ख़बर ओड़ी महिल पई जड़ी महिल उठ भजंदो आयो ऐं मुंहिंजे महबूब ॾे रुख़ कई साहबी तो फरमाए त मुंहिंजे जेका दिलि जी धड़कन आहे इंसानी मोहब्बत जो तकाज़ो आहे उहा वधी वई त उठ मुस्तफा करीम ॾे रुख़ कयो आहे अल्लाह ख़ैर करे वो साहबी तो फरमाए त मुंहिंजो महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेठा उठ भजंदो आयो अची करे मुंहिंजे महबूब जे कदमनि ते पंहिंजी गिची अची रखी हाली त मां परेशान हुयुसि अलाए छा थिए पर वो उठ आयो इन जो मतलब आहे त उठ बि सुञाणे पियो त हे ॿिन्ही जहाननि जो सरदार आहे इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी
ज़ाते बाबरकात या उठ के भी ख़बर वा मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे कदमन मुबारक में उन पांजी मुंडी रखी उठ गोडा भजंदो आ ओ गोडा भजी उठ वेठो उठ वेही करे महबूब जे कदमन में पांजो सिर रखे हाने जेका उठ ऐं मुस्तफ़ा जे विच ते गुफ्तगू थी अल्लामा बैहक़ी अल्लामा अबू नुईम उनके नकुल फरमायो सलात पढ़ बुधाए सल्लल्लाहु अलैका या सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सब जो सुभान अल्लाह बुलंद ओ हिन कुंड वारा ता देर से आया हो ताम सुभान अल्लाह जो मुझे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो सहाबी सगोरो तो इरशाद फरमाए हाने उठ आयो उठ मुझे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे कदमन मुबारक दे पांजी मुंडी रखी आ आई मुंडी रखी करे उन उठ गुड़गुड़ाहण शुरू करे दिनो मुझे महबूब अकरम उन जो आवाज बुधी करे मुझे महबूब पांजो कंधो मुबारक लोडियो जी इंसान का गाल समझदो आ हबीब अकरम पांजो कंधो मुबारक हिय लोडियो ऐं लोडण खां पोइ अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पुछो आ हिन उठ जो मालिक केरु आ हिकिड़ो सहाबी अॻिते हलंदो आयो अची अर्ज़ कई या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन उठ जो मालिक मां आहियां अल्लाह जे हबीब फरमायो ही उठ मां मुहम्मद करीम जी ख़िदमत में तुंहिंजी दाह खणी आयो आ त मूंखां कमु घणो थो वठे चारो थोरड़ो थो जे या रसूल अल्लाह सिफारिश फरमायो सुभान अल्लाह उठ दाह खणी आयो आ मुंहिंजी ख़िदमत में हाज़िर थियो आ अर्ज़ थो करे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही मुंहिंजो जेको मालिक आ वो मालिक मूंखां कमु त घणो पियो वठे पर मूंखे चारो ओतिरो कोन थो ॾे जेतिरी मुंहिंजे जिस्म जी ज़रूरत आहे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अव्हां जी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां त तव्हां सिफारिश फरमायो तव्हां महिरबानी फरमायो अल्लाह जे हबीब पंहिंजे उन सहाबीअ खे सॾु कयो सहाबी हाज़िर थियो हबीब अकरम उनखे नसीहत फरमाई सहाबी जो लब्बैक या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जा हबीब जेको अवां जो हुकुम आइंदा एड़ी शिकायत कान थींदी मुझे महबूब उन सां गुफ्तगू फरमाए वरी पाण करीमन उठ ॾे निहारियो त उठ वरी आवाज़ कढियो मुझे महबूब अकरम वरी पंहिंजो कंधो मुबारक लोॾियो ऐं मुस्तफ़ा करीम मुश्की ॾिना मुस्तफ़ा करीम मुस्कुरा हबीब अकरम का सहाबिन पूछो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उठ अजारो त दाह ॾिनी त मूंखे गाह कोन था ॾियनि कमु घणो था वठनि या रसूल अल्लाह हाणे उठ छा थो चवे अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो हाणे उठ चवे थो त ओ अल्लाह जा हबीब तव्हां जा लख लख थोरा एहसान जो तव्हां मुंहिंजी सिफारिश फरमाई ऐं तव्हां महिरबानी करे हुनखे ताकीद कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां जा लख थोरा तव्हां जा लख एहसान तव्हां जूं महिरबानियूं तव्हां मुंहिंजी सिफारिश फरमाई आहे अल्लाह जे हबीब असहाबन सगोरन खे जवाब ॾिनो त वरी टियों दफ़ो उठ गुड़ गुड़ कई हिन दफ़े मुंहिंजे महबूब अकरम उठ ॾे निहारे करे खिलिया बि सही ऐं मुंहिंजे महबूब बुलंद आवाज़ सां फरमायो आमीन सुभान अल्लाह चओ त हदीस पूरी हाणे टियों दफ़ो साहबी पुछो या रसूल अल्लाह छा था चवनि उठ छा थो चवे ईअं कोन चयो त या रसूल अल्लाह हुन ॿोली ॻाल्हाई गुड़ गुड़ कई अवां कीअं सम्झी छो त उहे असहाबी हा लहाबी कोन हा
महबूब जा अदब वारा हुया उन्हनि खे ख़बर हुआ त मुंहिंजो महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पखियुनि जी बि ॿोली सम्झंदा त जानवरनि जी बि ॿोली मुस्तफ़ा करीम सम्झंदा। कंहिं बि इहो एतराज़ कोन कयो, कंहिं बि ईअं कोन चयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुन छा ॻाल्हायो मां छा सम्झो न, हरगिज़ न। छो त मुंहिंजे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा इहे अदब वारा सहाबी आहिनि। अदा दुआ कर त अल्लाह ताला इहो अदब वारो ज़रूरु जेको अहले सुन्नत खे अल्लाह नसीब फरमायो आहे, अल्लाह ताला हर हिक खे नसीब फरमाए। छो त असहाबे रसूल जे उन अक़ीदे जा, अहल बैत रसूल जे अक़ीदे जा जेकॾहिं वारिस आहिनि त इहे या रसूल अल्लाह चवण वारा वारिस वेठा, को बि वारिस न आहे। इते ॻाल्हि खे मां बीहारियां थो, विच में तोखे हदीस पाक ॿुधायां। मुंहिंजे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी आहे जंहिंजो नालो आहे हज़रत दिहिया कल्बी रज़ियल्लाहु तआला अन्हु। सब चओ सुभान अल्लाह। दिहिया कल्बी रज़ियल्लाहु तआला अन्हु मुंहिंजे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जेके सहाबी त सभु सुहिणा हुआ, हसीन जमील हुया। अल्लाह ताला उन्हनि खे हुस्न जमाल नसीब आयो हो, पर हज़रत दिहिया कल्बी रज़ियल्लाहु तआला अन्हु उन्हनि सहाबिन मां हुआ जिन जे लाइ मुंहिंजे महबूब अकरम जी ख्वाहिश हूंदी हुई जेकर इहो मुसलमान थी पए। मुंहिंजे महबूब खे तमामु घणो प्यारो हो हज़रत दिहिया कल्बी रज़ियल्लाहु अन्हु। मुंहिंजे महबूब अल्लाह खां घुरी वरितो हो सैयदना उमर फारूक। सम्झो सुभान अल्लाह, जोर सां चओ सुभान अल्लाह। ऐं अॼुकल्ह तव्हां ॿुधो हूंदो हैदराबाद जे शहर में हज़रत सैयदना उमर फारूक रज़ियल्लाहु तआला अन्हु जी बेअदबी कई आहे शिए फिरके जे माण्हुनि। अदा मुंहिंजे महबूब जे जन्नती सहाबिन ते दोज़खीअ खां सवा को बि न भौंकंदो आहे। जेको जन्नती हूंदो आहे उहो जन्नती जी इज़त कंदो आहे। हज़रत उमर फारूक जे बारे में इंतिहाई तौहीन आमेज़ जुमला हाणे त बहाना घणा पिया कनि। बाबा असां कंहिं ॿिए अम्र बिन साद लाइ चयो, अरे उमर ऐं अम्र जे नाले जी बि तोखे ख़बर कान्हे फ़र्क़ जी, तूं माण्हुनि खे बेवकूफ़ थो करी। तौहीन करी हज़रत उमर जी ऐं बहानो थो करी त असीं अम्र बिन साद खे बि चयो। असां तुंहिंजे अक़ीदे खां बि वाक़िफ़ आहियूं, तुंहिंजे किताबनि में जेको गंद भरियल आहे उन्हनि खां बि असीं वाक़िफ़ आहियूं, तव्हांजनि सीननि में जेको गंद भरियल आहे असीं उन खां बि वाक़िफ़ आहियूं। अहले सुन्नत व जमात पुरअमन ज़रूर आहे, पर बेग़ैरत ऐं बेहया असीं कोन आहियूं। पंहिंजी ज़ुबान खे लगाम ॾियो न त जवाब ॾियणो असांखे ईंदो आहे। मुंहिंजे महबूब जे कंहिं बि अहल बैत, मुंहिंजे महबूब जे कंहिं बि सहाबीअ जे लाइ का बि गुस्ताखी बर्दाश्त कोन कबी। जेको ज़ुबान कढंदो उनजी ज़ुबान छिके करे ॿाहिरि कढी कुतनि खे खाराए छॾींदासीं। सैयदना उमर फारूक रज़ियल्लाहु तआला अन्हु उन्हनि सहाबिन मां हुआ जिन खे छा चइबो आहे मुंहिंजे महबूब जा ॿिया सहाबी मुरीद ऐं हज़रत उमर फारूक महबूब जी उन में यादि लॻे थो यार। मां छो चवां, हर लफ़्ज़ तव्हांखे बि यादि हुजे। सबक आहे इहे सबक। हज़रत उमर फारूक छा आहे महबूब जी हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह तबारक व तआला खां घुरियो। ऐं हज़रत दिहिया कल्बी बि उन्हनि सहाबिन मां हुआ जिन जे लाइ महबूब जी दिलि सदाई छिकाईंदी हुई त दिहिया कल्बी जेकर कल्बो भरे। हसीन हो, एतिरो त हसीन हो जो हज़रत जिब्रील जॾहिं महबूब वटि अचनि त का इंसानी सूरत इख्तियार कनि त उहा हज़रत दिहिया कल्बी वारी इख्तियार करे हज़रत जिब्रील ईंदो हो। हसीन खां हसीन सूरत इहा हुआ। हज़रत जरीर बिन अब्दुल्ला अल बजली रज़ियल्लाहु तआला अन्हु जंहिंजे लाइ सैयदना उमर फारूक रज़ियल्लाहु तआला अन्हु इरशाद फरमाईंदा त यूसुफ हाज़िहिल उम्मह मुंहिंजे महबूब जी उम्मत में जेकॾहिं कंहिंखे यूसुफ नबीअ वारो हुस्न ॾिसणो आहे त जरीर बिन अब्दुल्ला बजलीअ खे ॾिसे। हज़रत उमर फारूक इरशाद फरमाईंदा हिकिड़े ॾियारे ते हज़रत जरीर बिन अब्दुल्ला वेचन पिया। सम्झो सुभान अल्लाह ज़ोर सां। हाणे गुस्ल पिया फरमाइनि ऐं गोॾ मुबारक ॿधी पई ऐं गोॾ मुबारक ॿधी करे वेचन पिया बीठा। सैयदना उमर फारूक जो गुज़र थियो।
पाण जेडी मतलब जरीर बिन अब्दुल्ला के वेजंदे ॾिठो त पाण पंहिंजे हिकिड़े साहबीअ खे चयो जल्दी वञी करे जरीर खे चओ त ओ जरीर जल्दी जल्दी गुस्ल करे कपड़ा पाए माण्हू तोखे न ॾिसनि मतां कंहिंजी तोखे नज़र लॻी वञे अल्लाह तोखे महबूब जे असहाबनि में तमामु घणो हुस्न जमाल अता फरमायो आहे। हज़रत जरीर सां ॾाढी मोहब्बत फरमाईंदो सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह तआला अन्हु बारा सैयदना दहिया कल्बी रज़ी अल्लाह तआला अन्हु मुंहिंजे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो साहबी महबूब जी दिलि छो चाहींदी छाजे करे त दहिया मुस्लमान थे वो त महबूब हिक हिक खे दोज़ख खां बचाइण जे लाइ फर्द अकेलो आहे तभी मुझे महबूब जी दिल मुबारक फरमाईंदी आहे त इहो बि दोज़ख में न सड़े। हबीब अकरम हर हिक लाइ चाहींदा पर असल में सबब ही हुयो जो हज़रत दहिया कल्बी रज़ी अल्लाह तआला अन्हु पाण कलब कबीले जो सरदार हो। महबूब खे ख़बर वा त जेडी मन दहिया कलमो भरींदो त अकेलो कोन भरींदो हिन सां सभनि जे तादाद में हिन जे कबीले वारा बि कलमो भरे करे मुसलमान थी पवंदा। इहा महबूब खे ख़बर वा लिहाज़ा महबूब जी दिल मुबारक चाहींदी आहे त जेकर दहिया कलमो भरे जेकर दहिया मुसलमान थे हिकिड़े ॾियारे ते मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण वेठा हुया मस्जिद नबवी शरीफ वा उन मस्जिद नबवी शरीफ में महबूब ईअं निहारियो त हज़रत दहिया कल्बी हलंदो पियो अचे समझो सुभान अल्लाह। सैयदना दहिया कल्बी जेडी महिल महबूब जे साम्हूं आयो वेझो पहुतो हेॾा ने आप जागो था सुभान अल्लाह कान अथव न हा जागजो जागजो मां ॻारो अर्ज़ कयो न त शिया महबूब अकरम जे सहाबनि जी बेअदबी कंदा यो शीए खे मौक़ो कोन मिले हा जेकर सुन्नी सॾाइण वारा बदीन जी मस्जिद में नूहा न पढ़ाइनि हा शीयनि जो साथ न ॾियनि हा नमूने बाज़ियूं न कनि हा त उन्हनि खे मौक़ो कोन मिले हा पर असांजे रूप में मुमकिन आहे तव्हांजे ॻोठ मां बि के माण्हू उन्हनि ॾे वेंदा हुजनि उन्हनि सां के ताल्लुक़ रखंदा हुजनि जेकॾहिं असांजा सॾाइण वारा सुन्नी सॾाइण वारा ऐं गौस पाक जो नालो वठण वारा जेकॾहिं शीयनि जी चमचागिरी न कनि हा त शीयनि खे मौक़ो ई कोन मिले हा पर यार छा कजे अहिड़नि माण्हुनि खे ईरान जो ॾोकड़ मिलियो आहे हाणे उहो ईरान सां यारी पिया निभाइनि हर जॻह ते उहे ईरान वारा झंडा खयो पिया घुमाइनि पर अदा जहिड़ी तरह इन्हनि असली निभागनि जो अल्लाह ताला इंशा अल्लाह ताला पाड़ पटींदो अहिड़ी तरह इन्हनि एजेंटनि जी बि पाड़ पटिजी वेंदी या रसूल अल्लाह ऐं हक़ चार यार चवण वारनि जो रब बोल बाला फरमायो आहे फरमाईंदो छा। तव्हांखे बि सुञाणण जी ज़रूरत आहे तव्हांखे बि जागण जी ज़रूरत आहे। हाणे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं जेॾी महिल हज़रत दहिया कल्बी आयो त अल्लाह जे हबीब छा फरमायो मुंहिंजे महबूब वटि जेका बि चादर मुबारक हुई जेका बि हुई उन वक़्त में दस्तयाब पोइ मां ईअं कोन थो चवणु चाहियां त मुस्तफ़ा करीम हीअं पंहिंजे कुल्हनि में विझंदा हुया पर मां अर्ज़ थो कयां ॻाल्हि त महबूब वटि जेका चादर मुबारक हुई उहा मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दहिया खे ॾिसी ऐं मुंहिंजे ग़ैब दान नबीअ सुञाणे वरितो त दहिया ईअं कोन पियो अचे मुंहिंजो ग़ुलाम बणजण लाइ अची रहियो आहे। हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी चादर मुबारक हीअं विछाई पाण विछाई चादर बि मुस्तफ़ा जी विछाइण वारो बि पाण हबीब विछाई जेॾी महिल हज़रत दहिया वेझो पहुतो त अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत दहिया कल्बिया रज़ी अल्लाह तआला अन्हु के फरमायो ओ दहिया हीअ चादर मां मोहम्मद करीम तो दहिया जे लाइ विछाई आहे ओ हज़रत दहिया हिन जे मथां वेहो। महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वह पाण चादर मुबारक विछाई आहे हज़रत दहिया खे हज़रत हबीब अकरम इरशाद फरमायो ओ दहिया इन चादर जे मथां वेहो
हजरत दहिया कल्बी रज़ी अल्लाह ताला अन्हु वा महबूब जी चादर मुबारक हजरत दहिया उनखे वेढ़ियो वेढ़े करे हजरत दहिया उन चादर मुबारक खे पंहिंजे अखियुनि मुबारकनि ते बि रखियो ऐं पंहिंजे मथे मुबारक ते बि रखियो ऐं मथे मुबारक ते रखी करे हजरत हबीब अकरम खे अर्ज़ की या रसूल अल्लाह अव्हां जी चादर ते कदम कोन रखबो अव्हां जी चादर अखियुनि ते रखबी ऐं मथे मुबारक ते रखबी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन दहिया में एतिरी ताक़त नाहे जो या रसूल अल्लाह अव्हां जे चादर मुबारक जे मथां मां कदम रखां ऐं मां उन जे मथां वेहां या त अव्हां जी महिरबानी आहे इहो त अव्हां जो एहसान आहे इहा त अव्हां जी करम नवाज़ी आहे जो अव्हां महिरबानी फरमाए मुंहिंजे लाइ चादर मुबारक पाण विछाई आहे या रसूल अल्लाह पर मां में एतिरी ताक़त नाहे मां अदब सुञाणा थो मां अदब वारो आहियां या रसूल अल्लाह इन ते वेहंदुसि कोन बाक़ी अखियुनि ते चुमे करे लॻायां थो अदा इहे मुंहिंजे महबूब जा असहाब हुया जिन अॼु ताईं तोखे मूंखे जेको अदब जो ज़रो मिलियल आहे इहो मुंहिंजे महबूब जे असहाबनि जो सदको आहे तव्हीं अदब वारा आहियो न बाबा अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला असांखे अदब नसीब फरमायो आहे त मां अर्ज़ पे कयो त उहे लहाबी कोन हा केरु हुया जो छो त तॾहिं लहाबी जो त वजूद ई कोन हो न बाबा इहो त 100 साल मस थियो आहे इहो हिंदुस्तान में जेकॾहिं फितनो पैदा न थिए हा इहो शायदि हिते बि फितनो कोन अचे हा पर इहो हिंदुस्तान में अंग्रेज़नि पैदा करायो पोइ उन खां पोइ इहो फितनो वधियो आहे त साहबनि मां कंहिं बि ईअं अर्ज़ु कोन कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उठ छा ॻाल्हायो ॻाल्हि यादि आहे विसरी वई या रसूल अल्लाह उठ छा चयो अव्हां छा सम्झो कंहिं बि एतिराज़ कोन कयो हाणे टियों दफ़ो जॾहिं उठ महबूब ॾे निहारे ऐं गुड़ गुड़ कई त हबीब अकरम मुस्कुराया मुस्तफ़ा करीम मुस्कुराए करे हबीब अकरम आमीन फरमायो सहाबनि पुछो या रसूल अल्लाह हाणे उठ छा थो चवे अल्लाह जे हबीब फरमायो हाणे उठ थो चवे या रसूल अल्लाह अल्लाह क़यामत में तुंहिंजी उम्मत तां बार ऐं तकलीफ़ ईअं दूर कंदो जीअं अॼु तव्हां मुंहिंजी तकलीफ़ ऐं बार खे दूर फरमायो आहे तो फरमायो मां तॾहिं आमीन चई उठ बि दुआऊं पियो करे घुरे उठ बि मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ख़िदमत में अचे इन जो मतिलबु आहे त मुंहिंजो महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम रहमतल लिल आलमीन मुंहिंजे लाइ तुंहिंजे लाइ हर मोमिन लाइ मुस्लमान लाइ काफ़िर लाइ मुशरिक लाइ महबूब रहमतल लिल आलमीन आहिनि पर अदा जेके जानवर आहिनि उन्हनि जानवरनि खे बि ख़बर आहे त असांजा मसइला हल थींदा त दरबार मुस्तफ़ा में हल थींदा सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सुब्हानल्लाह वल्लाह तबारक व तआला मुझे महबूब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो एहसान उघड़ायो जॾहिं अल्लाह तबारक व तआला मुस्तफ़ा जी आमद वारो एहसान उघड़ायो त ठंडे कोलाची वारा मुस्तफ़ा जो मीलाद मल्हाइण ख़ुश थियनि या न थियनि अल्लाह ताला एहसान उघड़ाए ऐं अल्लाह ताला थोरो उघड़ाए पोइ जेकॾहिं ठंडे कोलाची वारा शाहपुर चाकर वारा खैरपुर वारा खोसकीअ वारा पंगरे वारा मदीन वारा जेकॾहिं महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे उन आमद मुबारक ते ठरनि या बरनि न बरंदा कोन बरंदा पिया पर असां सुन्नत जमायत वारा हिते बि ठरूं पिया इंशाअल्लाह ताला कब्र में बि मुस्तफ़ा ते सलातो सलाम पढ़ंदासीं त महशर जे मैदान में बि पढ़ंदासीं उम्मीद पक्की रखजो कच्चे अकीदे वारे जो हिते कम ई कोन्हे
कचो माण्हू हिते हलंदो ई कोन। सुन्नी जेको आहे उहो को बि कचो न आहे, जेको बि सुन्नी आहे उहो पको आहे। मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीवानो आहे। शाहपुर वारो मल्हाए उन ते बि हक़ आहे, खैरपुर वारो मल्हाए उन ते बि हक़ आहे, सखर वारो मल्हाए उन ते बि हक़ आहे, जुॾे वारो मल्हाए उन ते बि हक़ आहे, डिगड़ीअ वारो मल्हाए उन ते बि हक़ आहे, चीन जापान वारो मल्हाए उन ते बि हक़ आहे। जेकॾहिं चोॾीह शरीफ़ ते हज़रत ख्वाजा मोहम्मद अयूब जान सरहंदी मल्हाए त इहो बि मुस्तफ़ा करीम जो असां ते हक़ आहे। ऐं मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तस्करो चर्चो अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम मजीद में बयान फरमायो, मुस्तफ़ा जो मक़ाम शान बयान फरमायो। अॼु त मां तव्हांजी ख़िदमत में मुंहिंजे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पाण पंहिंजे लाइ सॼो मीलाद बयान करणु हदीस पाक मां अर्ज़ कयो। तव्हांखे कॾहिं कॾहिं माण्हू चवंदा अमीर बबू परेशान थींदा आहिनि, साईं पुछनि था त महबूब मीलाद मल्हायो या न मल्हायो। साईं पुछनि था त असहाबन मीलाद मल्हायो या न मल्हायो। इन जो मतिलबु आहे त जेको कमु नबी पाक न कयो हुननि जे मुताबिक़ सो हराम, जेको कमु असहाबन न कयो सो हुननि जे मुताबिक़ हराम। अहिड़नि खे चइबो त नबी पाक सीमेंट वारी पक्की मस्जिद बि पाण कान ठहराई, न को अबू बकर सिद्दीक़ ठहराई, न को उमर फारूक ठहराई, न को उस्मान ज़ुन्नूरैन ठहराई, न को अली शेर खुदा ठहराई। कंहिं बि असहाबीअ पक्की सीमेंट वारी मस्जिद कान ठहराई, कंहिं बि सहाबीअ दस्तारे फज़ीलत जो प्रोग्राम कोन करायो, कंहिं बि असहाबीअ जमीयत जे नाले सां वोट कोन वरिता, कंहिं बि सहाबीअ जमीयत जे नाले सां का तंज़ीम कान ठाही। पोइ अदाईअ तो वारा सभु कम थिया हिलाल, बाक़ी सुन्नत जमायत वारा सभु क़ुरान ऐं हदीस मां साबित कम पोइ कीअं हराम थींदा। जेको कम महबूब कयो सो बि हलाल आहे, ऐं जेको कम महबूब अकरम न फरमायो पर शरीयत पाक जे कानून जे दायरे जे अंदरि आहे त उहो बि हलाल आहे। पर अच त ॿुधाए मुस्तफ़ा पंहिंजो मक़ाम शान मीलाद पाण बयान फरमायो आहे। पुछो त सही हो कानून ठाहियो कयो, तमामु बि कॾहिं भुलबा आहियो। मुंहिंजी आदत मां तव्हांखे सबक़ पको कराईंदो आहियां, तक़रीर मुक़रर कंदा मां मुक़रर न आहियां। मुंहिंजो कमु आहे सुन्ननि खे सबक़ यादि कराइणु, पको कराइणु, भेरो ॾियारणु। इहो कानून किथां आयो आहे? तवजो सां ॿुधो था, कोन था ॿुधो, सुनी रहियो। कानून अॼुकल्ह पैदा थियो आहे, क़ुरान मूं ॾेखार, फलाणो कमु हदीस मूं ॾेखार। इन जो मतिलबु आहे त हिननि ॿिन्हिनि में न हूंदो त पोइ हराम आहे न। पोइ इहे मदरसा पक्का क़ुरान में आहिनि? चओ न। हदीस में आहिनि? सीमेंट हुयो छा तॾहिं? या मस्जिद जे मथां वॾो लाउड लॻाए करे बांग ॾियणु लाउड हुयो छा तॾहिं? इहो त क़ुरान में बि कोन्हे, इहो हदीस में बि कोन्हे, पोइ हराम थी वियो। लिहाज़ा इहो धोखो आहे, धोखो आहे, धोखो आहे। आलिम जेके पढ़ंदा आहिनि इन्हनि खे हिकिड़ो इल्मु पढ़ाईंदा आहिनि, उनखे चइबो आहे उसूल फ़िक़्ह जो इल्मु, जंहिंमें शरीयत जा क़ाइदा, कानून, ज़ाबिता, कुल्लिया उहे सभु पढ़ाया वेंदा आहिनि। उन्हनि किताबनि मां कंहिं बि किताब में पहिरों किताब उसूल शाशी पढ़ाईंदा आहिनि, पोइ अॻिते नूरुल अनवार पढ़ाईंदा, पोइ मुख़्तलिफ़ मदरसा आहिनि, हर हिक जो पंहिंजो मनहज आहे, पंहिंजो तरीक़ो आहे। को कहिड़ो किताब पढ़ाईंदो आहे, को कहिड़ो किताब पढ़ाईंदो आहे। उसूल फ़िक़्ह जा सभई हज़ारे किताब आहिनि, पर कंहिं बि किताब में ईअं कोन्हे लिखियलु त रुगो दलील क़ुरान आहे, रुगो दलील हदीस आहे। न न, बल्कि सभु किताब चवंदा आहिनि त कंहिं बि शइ जो दलील चइन मां वठिबो आहे, साईं कंहिं कंहिं मां क़ुरान मां बि वठिबो आहे, हदीस मां बि वठिबो आहे, क़यास मां बि वठिबो आहे। ऐं जंहिं ॻाल्हि ते उम्मत जा आलिम मुत्तफ़िक़ थी वञनि उनखे इजमाउ चइबो आहे, फरमाइनि था उन मां बि दलील वठिबो आहे। रुगो ॿिनि शयुनि खे दलील कोन चइबो
चइबो आलिम चइन शइ खे दलील लिखियो आहे बयान फरमायो आहे अदा पंहिंजे पेट जे लाइ त खोड़ दलील आहिनि पर मुस्तफ़ा करीम जे मीलाद ते एतिराज़ आहिनि पोइ सुन्नी जो के लख लख मुबारक हुजे मुस्तफ़ा जो तस्करो क़ुरान में बा हदीस में आ त अल्हम्दुलिल्लाह महबूब जे सहाबन व महबूब जो मीलाद बयान फरमायो आहे लिहाज़ा इहो जाहिलन वारो एतिराज़ आहे अनपढ़ियन वारो एतिराज़ क़ुरान में लिखा हदीस में लिखा हाँ पर तुझो शौक़ आहे पर मां कानून तव्हांखे सम्झायो त इहो एतिराज़ ग़लति आहे ईअं चवण त फ़क़ति इहे ॿ शयूं दलील आहिनि इहो ग़लति आहे पर उन जे बावजूद मां शौक़ वरी बि पूरो थो कयां त महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे मीलाद जो तस्करो पाण फरमायो आहे मल्हाइण जो तरीक़ो मुख़्तलिफ़ थी सघे थो उनखे मल्हाइण जो अंदाज़ मुख़्तलिफ़ थी सघे थो इहा अलॻि ॻाल्हि आहे पर महबूब पंहिंजो तस्करो कयो आहे अबा जागो था सुम्ही रहिया अक जागो पिया हाणे तव्हां जो अंग वियो ट्रिपी जो कनात ॾींहुं खोलणी पई कोलाची फ़क़ीर हथ हथ मथे करे ॿुधायो जेके न आयो थका ख़्याल सां सभु सभु हथ मथे करे ॿुधायो कोन थियो थका परेशान कोन थियो न थियो धको कोन थो कढा हाणे तवज्जो सां ॿुधो हदीस पाक मां पढ़ां थो तव्हांजे साम्हूं ऐं उन हदीस पाक खे यादि कयो हिकु किताब न 10 किताब आहिनि 10 उन 10 किताबनि में मुख़्तलिफ़ लफ़्ज़नि सां मुख़्तलिफ़ अंदाज़नि सां आयल आहे पर पहिरें तूं सम्झजां त महबूब जो मीलाद आहे छा मीलाद चओ छा मीलाद महबूब जे फज़ाइल महबूब जे मनाक़िब महबूब जे मोजज़ात महबूब जी खिलकत आदम अलैहिस्सलाम खां पहिरियां पोइ हज़रत इब्राहिम जी दुआ पोइ हज़रत ईसा जी बिशारत अम्मा आमिना रज़ियल्लाहु तआला अन्हा उन्हनि जो ख्वाब ऐं अम्मा आमिना जो नूर ॾिसण वरी महबूब अकरम जो दाई हलीमा वटि खीर पीअण वरी महबूब अकरम जो बनु साद में वञण वरी उते महबूब जो शके सदर थियण वरी महबूब जी दिल मुबारक खे मलाइकनि जो ॿाहिरि कढण वरी उनखे ज़मज़म जे पाणीअ सां धोइण वरी महबूब जे सीने मुबारक में रखण ऐं इहो ऐलान करण त महबूब जहिड़ो न को थियो आहे न को थींदो न को ॼाओ आहे न को ॼमंदो इन खां वठी करे ओ महबूब जे विसाल ताईं महबूब जी सीरत पाक जो अखर अखर बयान करण इहो ई मुंहिंजे महबूब जो मीलाद शरीफ़ आहे या कंहिं ॿी शइ जो नालो आहे ॻाल्हाईंदा हलो इन ई शइ जो नालो मीलाद पाक आहे जेको तमामु रबीउल अव्वल माशाअल्लाह त हूअ बि ज़ौक़ ऐं शौक़ जो महीनो आहे पर इन खां अलावा 11 ई महीना तव्हां मुंहिंजे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मीलाद मल्हाईंदा रहंदा आहियो महबूब जो शान ॿुधंदा रहंदा आहियो ऐं सॼो साल तव्हां मुंहिंजे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लाइ चवंदा आहियो सारे जग में जानिब लय जिंद सार थी विया मोहम्मद जीरो बेड़ा पार थी विया सारे जग में जानिब लय जिंद सार थी विया मोहम्मद जीरो बेड़ा पार थी विया उठी बूंद बरसात बरस बहारियों पखी कोण में कर प्या बोलियूं बाझारियों टेढ़ा गुल गुलाबी टेढ़ा गुल गुलाबी से गुलजार थी विया मोहम्मद जीरो बेड़ा पार थी विया सुभान अल्लाह जोर सां अॼु बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह पर ईअं झूमी चओ त मुंहिंजो बि सीनो ठरे सारे जग में जानिब
लेकिन सारथी मोहम्मद अजीबो बेड़ा पार थिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी कचहरी मुबारक लगी जा उनमें अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा मुझे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ कयो अख़बिरना अन नफ्सिक या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि